हाज़रीन ऐं नाज़रीन, अॼु तव्हांखे कहाणी ॿुधाईंदासीं पठाणी जी, जेका ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबनि जी भेण आहे। उन जो अॼु तव्हांखे सॼी तफ़सील ॾींदासीं। उन जी ID ॿुधाईंदासीं, टिकटॉक ID नंबर अगरि हूंदो त नंबर बि तव्हांखे ॾींदासीं अॻिते हली। जेका तफ़सील असां वटि हूंदी अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं त इन जो असली नालो छा आहे, सभु कुझु इन वीडियो में। हिन नंढड़े वीडियो खे थोरो आख़िरी ताईं ॾिसंदो तव्हांखे सॼी तफ़सील मिली वेंदी ऐं पूरो इन वीडियो खे ॾिसो। असांजी इहा ई गुज़ारिश आहे, अगरि तव्हांखे तफ़सील नथी खपे इन जी त तव्हां हाणे वीडियो खे छॾे सघो था। अगरि तव्हांखे पठाणी जी पूरी तफ़सील खपे, हर शइ मालूमात, त पोइ तव्हांखे हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसणो पवंदो। मां आहियां शाहिद खोसो, अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल। रोज़ाना जीअं असां आणींदा आहियूं वीडियो, हिकु न ॿिए अदाकार जी पूरी तफ़सील आणींदा आहियूं पंहिंजे चैनल ते। शाहिद खोसो वीलॉग उहो चैनल आहे जंहिं ते तक तव्हांजी मर्ज़ी जा वीडियोज़ तव्हांखे मिलंदा ऐं इन ते फ़नी वीलॉग बि मिलंदा, ड्रामनि जा रिव्यूज़ बि मिलंदा ऐं अदाकारनि जी तफ़सील बि मिलंदी। हर रोज़ु हिकु न हिकु अदाकार जी तफ़सील यानी एंटरटेनमेंट तव्हां असांजे चैनल ते थी सघो था। अगरि असांजे चैनल खे तव्हां हाणे सब्सक्राइब करे छॾींदव त ईंदड़ किस्तनि में अॻिते बि तव्हांखे एंटरटेनमेंट कंदा रहंदासीं। हर सिंधी अदाकार यानी शोबिज़ जे हवाले सां अपडेट असां तव्हांखे ॾींदा अचूं था ऐं अॻिते बि अपडेट ॾींदा रहंदासीं। इन खे बहितर आहे तव्हां हेॾे होॾे वीडियोज़ ॻोल्हण जी तरफ़ तफ़सील ॻोल्हण जे लाइ यूट्यूब ते वेंदा, ॿिए पासे वेंदा, उन खां बहितर आहे त यूट्यूब ते अची करे शाहिद खोसो वीलॉग चवंदव, लिखंदव त असांजो चैनल साम्हूं अची वेंदो। उन खे सब्सक्राइब करे छॾियो, बेल आइकन ते आल ते करे छॾियो, जीअं सभ खां पहिरियां अपडेट तव्हांखे सुकून सां मिलंदी रहे। जीअं अॼु तव्हांखे अपडेट ॾियूं था, अहिड़ियूं अपडेट असां रोज़ाना ॾींदा आहियूं ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त हीअ अदाकार जी कास्ट छा आहे, हिन जो नालो छा आहे, तव्हांखे पूरी मालूमात मिली वेंदी। जिथे बि तव्हां ड्रामो ॻोल्हींदव नेट ते नालो खणी। अगरि तव्हां फेसबुक पेज ते ही वीडियो ॾिसी रहिया आहियो त महिरबानी करे फेसबुक पेज खे फॉलो करे छॾियो ऐं लाइक शेयर बि इन वीडियो करे छॾियो, जीअं ॿिए कंहिंखे बि मालूमात मिली सघे। अगरि पेज तव्हां फॉलो न कंदो तव्हांखे वीडियोज़ हर चकर अहिड़ी सुठी वीडियोज़ काॾों मिलंदियूं। महिरबानी करे इन खे हाणे फॉलो करे छॾियो ऐं तफ़सील तव्हांखे ॾींदा हलूं दोस्तो। पठाणी यानी रबनि जी भेण ज़हर ज़िंदगी ड्रामे जी एक्टर कमाल खान जी घरवारी, अॼुकल्ह उनजो रोल ॾाढो हले थो उन ड्रामे में। उनजो नालो आहे, असली नालो आहे सोना ख़ालिद। ख़ालिद मुंहिंजे ख़्याल में उनजे घर वारे जो मुड़ुस जो नालो आहे ऐं उनजी टिकटॉक ID तव्हांखे जेको आहे असां साम्हूं स्क्रीनशॉट बि ॾेखारियूं था, इहा ओरिजिनल टिकटॉक ID आहे इनजी ऐं इन जा मिलियन में लाइक आहिनि, हज़ारनि में फॉलोवर अथसि। तव्हां बि वञी करे एंटरटेनमेंट थी सघो था इन खे फॉलो करे ऐं तव्हांखे इन खे फॉलो करे छॾींदो ID खे तव्हांखे आराम सां हर नेक्स्ट ड्रामे जी ऐं फिल्म जी जानकारी मिलंदी रहंदी। छो त जिथे बि वेंदा आहिनि सेट ते उते ज़रूरु टिकटॉक ठाहींदा आहिनि हीअ अदाकार ऐं तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त नेक्स्ट एपिसोड या नेक्स्ट ड्रामो हिन अदाकार सां अचण वारो आहे ऐं सुकून सां तव्हांखे मालूमात मिलंदी रहंदी। इन खां बहितर आहे तव्हां वञी करे सोना के लिखंदव न, सोना के डबल के ॾेई करे लिखंदव त इनजी ID अची वेंदी। स्क्रीनशॉट ते बि लिखियलु अथव इज़ सोना ख़ालिद लिखियलु अथव, असली नालो सोना ख़ालिद अथसि। ऐं अगरि तव्हांखे इन जी ID टिकटॉक ते नथी मिले त को मसइलो ई न आहे, असां पंहिंजे इन वीडियो जे डिस्क्रिप्शन में जेको आहे नालो मैंशन करे छॾींदासीं ऐं लिंक बि जेको आहे मैंशन करे छॾींदासीं इन वीडियो जे डिस्क्रिप्शन में। यूट्यूब चैनल ते, फेसबुक पेज ते तव्हांखे डिस्क्रिप्शन कान मिलंदो। अगरि फेसबुक पेज ते तव्हां ॾिसी रहिया आहियो त यूट्यूब ते अची करे जे वीडियो खे प्ले कयो ऐं हीअ वीडियो ॾिसी करे पूरो हेठों डिस्क्रिप्शन ते क्लिक कंदो, तव्हांखे साम्हूं लिंक नज़र अची वेंदी टिकटॉक जी। डायरेक्ट वञी होॾे क्लिक करे इन जी ID ते आराम सां ई पुॼी वेंदव। छाजे करे त रोज़ाना असां अहिड़ा वीडियोज़ आणींदा आहियूं। हिन टाइम ज़हर ज़िंदगी में पठाणी तव्हां सुञाणंदा इन्हनि जो नालो असली सोना ख़ालिद आहे, ठीकु आहे। इनजी टिकटॉक ID सोनो के जे नाले सां अथव, ठीकु आहे न दोस्तो। मिलियन में इन जा लाइक आहिनि, हज़ारनि में फॉलोवर आहिनि, बहितरीनु अदाकार आहे ऐं तव्हांखे थी सघे थो अॻे मथां नाले जी ख़बर न हुजे, अॼु तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी त हिन जो असली नालो छा आहे। पहिरियों कंहिं हर को त इन नाले सां ॼाणे पियो त हीअ पठाणी आहे। हर ड्रामे में वरी नाम अलॻि हूंदा आहिनि, असली नालो त असली आहे, जंहिंखे तव्हांखे ख़बर हुजणु खपे त हिन अदाकार जो नालो असली हीअ आहे। अॼु खां पोइ उमेदु आहे हीअ वीडियोज़ तव्हां ॾिसी करे
तव्हांखे सुकून सां ख़बर पइजी वई हूंदी त हिन ड्रामे अदाकाराउनि जो नालो सोना ख़ालिद आहे। ख़ालिदनि जे मुड़ुस जो नालो थी सघे थो। बहरहाल तव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं अॻिते। ऐं हिन जो नंबर असांखे अञा न मिली सघियो आहे, कोशिशि में आहियूं। जीअं नंबर मिलियो त पोइ उहो बि असां वरी बाद में डिस्क्रिप्शन में लिखी छॾींदासीं। जॾहिं बि तव्हां वीडियो प्ले कंदो अगरि हूंदो त डिस्क्रिप्शन ज़रूरु चेक कंदा कयो, त उते तव्हांखे मिली वेंदो। फ़िलहाल कोशिशि में आहियूं त हिन जो नंबर व्हाट्सअप नंबर मिली वञे असांखे कहिड़े बि तरीक़े सां। बहरहाल असांजी हीअ कोशिशि आहे, इंशाअल्लाह मिली वेंदो। जीअं पहिरियों जंहिंजा नंबर असांखे मिलिया आहिनि त असां वीडियोज़ में ॾींदा आया आहियूं। इन जे करे चवंदा आहियूं त सब्सक्राइब ऐं फॉलो ज़रूरु करे छॾींदा कयो, जीअं तव्हांखे हर चकर वीडियोज़ मिली वञे टाइम सां ऐं सभ खां पहिरियां, ऐं तव्हांखे अपडेट मिली वञे। वधीक तव्हांजी मर्ज़ी। अगरि तव्हां सिंधी एक्टर सां प्यार कंदा हो, इन जी इज़त कंदा हो, त ज़रूरु फॉलो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों।